भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची शहर में ट्रैफिक जैम जो नोटिस वठी छॾियो आहे। अहम ख़बर है वॾे वज़ीर पारां इंतज़ामिया ज़िले पुलिस ऐं ट्रैफिक पुलिस के रोड खोलाइण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ट्रैफिक इंतज़ाम बहितर करण जी हिदायत कई वई। वॾे वज़ीर पारां समूरा रोड खोलाए वज़ीर आला सेक्रेटरीट के रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ख़बर असां शेयर कंदासीं कराची खां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में ट्रैफिक जैम जो नोटिस वरितो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची शहर में ट्रैफिक जैम थियण जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर इंतज़ामिया ज़िले पुलिस ऐं ट्रैफिक पुलिस के रोड खोलाइण जी हिदायत करे छॾी आहे। मुराद अली शाह पारां ट्रैफिक इंतज़ाम बहितर करण जी हिदायत कई वई। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, छा चवणु आहे वॾे वज़ीर जो? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु शाहीन कॉम्प्लेक्स भरिसां जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में ट्रैफिक जाम जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त इंतज़ामिया ऐं ज़िले पुलिस जेकी आहे ट्रैफिक जे मामलनि खे खोलाए सही तरीक़े सां जेके माण्हुनि खे तकलीफ़ पहुची रही आहे उनखे ॾिसे। वज़ीर आला सिंध जो इहो बि चवणु आहे त ट्रैफिक मैनेजमेंट बहितर कदम खणे जीअं आवाम खे ट्रैफिक में जेकी आहे तकलीफ़ न पहुचे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु मास्तरनि जे एहतजाज जे करे प्रेस क्लब खां जेको फुहारा चौक ताईं वेंदड़ रस्तो आहे उहो बि मुकमल तौर ते बंदि हुयो। ॿिए तरफ़ CM हाउस तरफ़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहे बि पुलिस कंटेनर लॻाए करे बंदि कया। जेके उस्ताद हुया उन्हनि जो चवणो त वज़ीर आला उस तरफ़ वेंदासीं, पर वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे त ट्रैफिक जो जेको निज़ाम आहे उनखे बहितर कयो वञे, आवाम खे हर मुमकिन सहूलियत ॾिनी वञे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।